अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, शाद या आबाद हूंदा। दोस्तों, अॼु असीं एडोबी इलस्ट्रेटर जी मां बंदि थो कयां AC ऐं पखो, त जीअं नॉइज़ न थिए मुंहिंजो वीडियो में शोर न अचे। इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखिणो आहे त जीअं वॉइस क्लियर हुजे। त अॼु असीं अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं सिखंदासीं एडोबी इलस्ट्रेटर में कुझु नवां टूल ऐं हीअ आहे क्लास नंबर 4। अचो त हलूं था पंहिंजी स्क्रीन जे तरफ़। त दोस्तों, पोएं भेरे असीं जेको आहे सो डिस्कस कयोसीं ॿिनि टूल्स खे। हिकिड़ो हुयो जंहिंमें हीअ डायरेक्ट सिलेक्शन टूल ऐं मैजिक वेन टूल। हक़ीक़त इहा आहे त मूं हिते इलस्ट्रेटर में अॼु ताईं कॾहिं मैजिक वेन टूल जो कॾहिं को ख़ासि इस्तेमालु नाहे कयो। उन जी जॻह ते मां हिकिड़ो ॿियो टूल यूज़ कंदो आहियां, ॿियो ऑप्शन यूज़ कंदो आहियां, जेको मां तव्हांखे पोएं वीडियो में बि ॿुधायो हुयो। त उन में मां यूज़ कंदो आहियां मैजिक वेन टूल जी जॻह ते हिकिड़ो ॿियो ऑप्शन इस्तेमालु कंदो आहियां, जेको तमामु ज़बरदस्त फीचर आहे एडोबी इलस्ट्रेटर में। मैजिक वेन टूल जो मां तव्हांखे ॿुधायो, हिन जो बि इस्तेमालु इहो ई आहे त तव्हां जेकॾहिं इहो टूल खणी कंहिं हिकु कलर खे सिलेक्ट कंदव त उन जा ॿिया जेतिरा बि कलर वारा जेकी पंहिंजो ऑब्जेक्ट हूंदा, जेका बि डिज़ाइन जो हूंदी, उहा शइ सिलेक्ट थी वेंदी। मां उन जी जॻह ते हिन जी जॻह ते हिकु ॿियो टूल इस्तेमालु कंदो आहियां, ऐं उहो कहिड़ी आहे, उहो हिकिड़ो ऑप्शन आहे त तव्हां बजाए मैजिक वेन जे तव्हां हीअ बि करे सघो था त जेकॾहिं तव्हां हीउ ॻाढ़ो रंग सिलेक्ट कयो, सिलेक्ट वारे मेन्यू में विया ऐं सेम ते अची करे फिल कलर, छाकाणि त हीअ हिन वक़्तु जेको आहे कलर में जेको आहे उन में जेको आहे बॉक्स में कलर फिल थियल आहे। मूं फिल कलर ते जॾहिं क्लिक कयो त हीअ ॾिसो, हिकु कलर जहिड़ा जेके बि हिकु कलर वारा हुया, ॻाढ़ा जेके बि हुया बॉक्स, उहे जेको आहे सो सिलेक्ट थी विया। इन में अंदरि तव्हां जॾहिं वेंदव त तव्हांखे हिते ॿिया बि ऑप्शन मिलंदा। फ़र्ज़ु कयो मसइलनि जेकॾहिं मूं हीउ सिलेक्ट कयो आहे, पर हिन वक़्तु ॾिसो हिन में फिल कोन्हे, हिन बॉक्स में फिल कोन्हे, बल्कि आउटलाइन आहे, स्ट्रोक ॾिनल आहे, आउटलाइन आहे। ऐं मां हिते वञी करे जेकॾहिं सेम में वञी करे मां हिते स्ट्रोक वेट या स्ट्रोक कलर ॿिन्ही मां कंहिं बि हिक ते क्लिक कंदुमि त हीअ ॾिसो हेठियों बि ऑटोमेटिक सिलेक्ट थी वियो, हुन हेठे में बि हुनखे हेठे खे बि हुन सिलेक्ट करे छॾियो। त मैजिक वेन टूल बि साॻियो ई कमु कंदो। हीअ ॾिसो ॿई सिलेक्ट थी विया। जेकॾहिं मूं मैजिक वेन टूल खणी करे ॻाढ़े ते क्लिक कयो त हीअ टई ॻाढ़े कलर वारा बॉक्स सिलेक्ट थी विया। हाणे अचो त हलूं था अॻिते। हिन खां पोइ असां वटि आहे हीअ पेन टूल। दोस्तों, पेन टूल जेको आहे न, इहो ॾाढो ज़बरदस्त ऐं अहम टूल आहे। इन जे ज़रिए तव्हां को बि लोगो, को बि जेको आहे का बि शइ ड्राइंग करे सघो था। इहो पेन टूल फोटोशॉप में बि आहे, इहो पेन टूल एडोबी इलस्ट्रेटर में बि आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾेखारियां थो हिकिड़ो। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असीं हिननि मां चलो पेप्सी जो लोगो था खणूं या एप्पल जो था खणूं, एप्पल लोगो, ठीकु आहे, हीअ एप्पल जो लोगो आहे। जेकॾहिं मां अहिड़ो लोगो ठाहिणु चाहियां त मां कीअं ठाहींदुसि? सॉरी, थोरो नेट स्लो आहे मां वटि बि। हीअ मूं सिलेक्ट कई, तस्वीर कॉपी कई ऐं मूं अची करे हिते पेस्ट कई, Ctrl+V दॿाए करे। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ एडोबी इलस्ट्रेटर में हीअ क्रोप इमेज वारो टूल आहे। हिन ते तव्हां क्लिक कंदो न, कंहिं बि फ़ोटो खे तव्हां हुन क्रोप करे हुनजो गैर ज़रूरी हिसो जेको आहे उहो कटे छॾो। ॾिसो कटिजी वियो। हाणे ॾिसो हीअ जेको आहे सो एप्पल जो लोगो आहे। ऐं जेकॾहिं मां अहिड़ो लोगो क्रिएट करणु चाहियां त मां हूअं त मुख़्तलिफ़ टूल जो इस्तेमालु करे माण्हू करे सघे थो, पर पेन टूल जे ज़रिए तव्हां कीअं क्रिएट करे सघो था, मां अॼु तव्हांखे उहो ॿुधाईंदुमि, पेन टूल जो इस्तेमालु। त जेकॾहिं तव्हां पेन टूल सिलेक्ट कयो आहे, हीअ लोगो ठाहिणु चाहियो था, त हिन में सवलो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां। हिन जी कोशिशि कयो जॾहिं बि ठाहियो, हिन जी जेको ऑपेसिटी आहे हिनखे 50% ते रखी इंटर दॿाए ऐं Ctrl+2। हाणे हिते हीअ Ctrl+2 जेको मां कंदुमि त इहो मुंहिंजो हीअ जेको लेयर आहे, हीअ मां तव्हांखे ॾेखारियां। मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो त मां लेयर्स वारो पैनल यूज़ न कंदो आहियां इलस्ट्रेटर में, फोटोशॉप में कंदा आहियूं, त हिन में का ख़ासि ज़रूरत न हूंदी आहे। हीअ ॾिसो, हीअ जेका मूं हिते इमेज आंदी आहे, हीअ हिकिड़ो लेयर आहे, ठीकु आहे। Ctrl+2 जेको आहे सो शॉर्टकट आहे हिनखे लॉक करण जो, इन लेयर खे लॉक करण जो।
ठीकु आहे। जॾहिं मूं Ctrl+2 दॿायो न दोस्तो त हीउ मुंहिंजो लेयर, हीउ ॾिसो Ctrl+2 दॿाइण सां Ctrl ऐं 2 जो जेको बटण आहे 2 जो कीबोर्ड में, इहो लेयर हिते लॉक थी वियो। ऑपेसिटी मूं हिनजी घटि कई हुई। पेन टूल खणी करे ऐं मां जेकॾहिं हिनखे लोगो खे ड्राइंग करे ठाहिणु चाहियां त हीउ ॾिसो पेन टूल सां मां आसानी सां हीउ लोगो ॿीहर क्रिएट करे सघां थो। हाणे मूं पेन टूल जो हिते पहिरियां हिते क्लिक कई, ठीकु आहे, हिते क्लिक कयो ऐं वरी हिनखे खणी आयुसि हिन जॻह ते। हिन जॻह ते जॾहिं मां खणी आयुसि त मूं माउस ते क्लिक करे ऐं माउस खे ड्रैग कयो, थोरो हेठि, मतिलबु हेठि छिकियो माउस खे, ऐं मूंखे जिते लॻंदो त हिते हीउ शेप सही जेको आहे सो सही जेको आहे शेप हिते वञी बीहे थो, त मां हिते हिनखे पेन टूल जी क्लिक रिलीज़ कंदुमि, ठीकु आहे। छाकाणि त हिन वक़्तु ॾिसो हीउ फिल ते थियल आहे कलर, त हू इन जे करे हिते कलर फिल थी रहियो आहे। जेको बि मां पेन टूल जे ज़रिए जेको बि क्रिएट कंदुमि उहो कलर फिल थींदो वेंदो। हाणे दोस्तो जॾहिं मूं हिते क्लिक छॾी त उन खां पोइ हीउ ॾिसो, हीअ जेका हिन जी पेन जी जेका जिते मूं छॾी आहे उन खां पोइ हीअ पाण ई हिकिड़ो लाइन ठही अचे थी ऐं उन में हिते कर्व बि आहे। हाणे जेकॾहिं मां हिते हीअं वञी करे हिते क्लिक करे हीअं ठाहिण जी कोशिशि कंदुसि त इहो कमु कोन थींदो, त इहो हिते जेको आहे मुंहिंजो शेप सही सां क्रिएट न थींदो। त उनजो तरीक़ेकार छा आहे, जॾहिं तव्हां हिते क्लिक छॾी आहे न, तव्हां अल्ट जो बटण दॿायो कीबोर्ड ते, तव्हां अल्ट प्रेस करे तव्हां ॾिसो जॾहिं हीअ हिनमहिल पेन नज़र अचे थी, पर मां जॾहिं अल्ट प्रेस थो कयां त कुझु हिन क़िस्म जो हिन जो आइकन अची थो वञे पेन जो। इहो छा कंदो, इहो हिन एंकर पॉइंट ते उन जेको पेन जो जिते मूं छॾी हुई, जॾहिं मां हिते खणी ईंदुमि त इहो हिते हिन क्लिक कंदुमि त ॾिसो हेठियां वारी लाइन उहा हली वई, हेठियां वारी लाइन हली वई, मतिलबु ख़तमु थी वई, उहो सेगमेंट हिते पूरो थी वियो मुंहिंजो। वापसि मां हिते ईंदुसि ऐं मां हिते क्लिक करे वरी पेन टूल खे मां मथे पंहिंजो मथीं साइड ॾे ड्रैग थो कयां त हीउ ॾिसो पन ठही वियो, एप्पल जो पन ठही वियो। साॻे ई तरीक़े सां हीउ लोगो बि असां अॻिते हली ईअं ई क्रिएट कंदासीं। हिते क्लिक कयोसीं पेन टूल सां, वरी हिते आयासीं, हिन जॻह ते जेकॾहिं मां अची करे हिते मूं छॾी, वरी मां अल्ट जो बटण दॿाए हिते क्लिक कयो, वरी मां हिते आयुसि, हिते क्लिक कयो, ठीकु आहे, हिते अची करे वरी मां हिन जॻह ते अची करे हिते ड्रैग कयो, हिते क्लिक कयो, वरी हिते अल्ट दॿाए हिनखे मूं क्लिक कयो, उहो सेगमेंट उते पूरो थी वेंदो। हुन खां पोइ तव्हां अचो, हीउ ॾिसो अहिड़े तरीक़े सां तव्हां क्रिएट कंदा वञो ऐं तव्हांजो उहो शेप जेको आहे उहो क्रिएट थींदो वेंदो। कुझु बि हुजे, कहिड़ो बि लोगो हुजे, तव्हां हिन तरीक़े सां आसानी सां उनखे ड्राइंग करे ॿीहर क्रिएट करे ठाहे सघो था। पेन टूल जो इहो इस्तेमालु आहे दोस्तो। शुरू में तव्हां हिन में थोरी जेकॾहिं तव्हांखे दिक़त अचे परेशानी त पोइ मसइलो न आहे, तव्हां हिनखे सिखी वेंदो आहिस्ते आहिस्ते। हिनखे मूं कन्वर्ट कयो, हिन फिल खे कन्वर्ट कंदुमि हाणे आउटलाइन में, त जीअं मूंखे ख़बर पए मूं किथे किथे शेप जेतिरो मूं ठाहियो आहे, ठीकु आहे दोस्तो। वरी मूं हिते क्लिक करे हीअ मथे ड्रैग करे हिते मूं छॾे ॾिनो ऐं वापसि हीअ ॾिसो जॾहिं मां अल्ट दॿाईंदुमि न, अल्ट दॿाइण सां उहा लाइन ख़तमु थींदी, मूंखे वापसि हिते क्लिक करिणो आहे जिते मूं छॾियो हुयो ऐं आख़िरी मूं हिनखे हिते हीअं करे हिते मिलायो। हाणे हीअ ॾिसो एप्पल जो लोगो ठही वियो। हिन जॻह ते तव्हां ॾिसो था हिकिड़ी कुंड वांगुरु नज़र अचे थी, स्मूथ न आहे, हीअ जेको राउंड आहे स्मूथ न आहे। हाणे मां हिते मां छा कंदुमि, हिते मां इस्तेमालु कंदुमि डायरेक्ट सिलेक्शन टूल जो, ठीकु आहे न दोस्तो। हिते ॾिसो शेप थोरो हीअ कुंड ॼण हिते नज़र अचे पई, त मां छा कंदुमि डायरेक्ट सिलेक्शन टूल खयो ऐं हिन पॉइंट ते क्लिक करे ऐं मां हिनखे वञी कन्वर्ट कंदुमि, हिनखे कन्वर्ट सिलेक्टेड एंकर पॉइंट्स टू स्मूथ। जॾहिं मां हिनखे क्लिक कयो, हीअ ॾिसो हीअ स्मूथ बणिजी वियो, हीअ राउंड बणिजी वियो ऐं मां हिन हैंडल खे पकिड़े हिनखे हितां सिधो करे सघां थो, ठीकु आहे न दोस्तो। हीअ ॾिसो हिन हैंडल खे पकिड़ो मूं ऐं हिनखे हिते मिलाए छॾियो, हीअ बणिजी वियो स्मूथ। दोस्तो हीअ असांजो एप्पल जो लोगो तयारु आहे तव्हांजे साम्हूं। हीअ ॾिसो मूं हिन करे। हाणे ॾिसो फ़र्क़ु कहिड़ो आहे, जेको मां इंटरनेट तां लोगो खयो हुयो उहा हिकु पिक्चर हुई ऐं जेको मूं हिते क्रिएट कयो आहे इहो हिकु वेक्टर आहे। पिक्चर में ॾिसो हीअ फाटे थो, पिक्सलेट थिए थो ऐं असांजो हीअ वेक्टर जेको ठहंदो इहो पिक्सलेट न थींदो। असां जॾहिं पेनाफ्लेक्स ते कमु कंदा आहियूं असांखे वॾी वॾी साइज़ वारा लोगो खपनि, असांखे वॾी वॾी जेको आहे राइटिंग लिखणी पवंदी आहे, त उनजे लाइ असीं इलिस्ट्रेटर में असां जेको आहे सो डिज़ाइनिंग कंदा आहियूं। त इहो हुयो दोस्तो अॼु पेन टूल जो इस्तेमालु। हिन में अंदरि ॿिया बि ऑप्शन आहिनि, हिन में तव्हांखे मां अॻिते हली वरी ॿुधायां थो। त दोस्तो सॉरी वीडियो त कंटिन्यू करिणो पवंदो। अच्छा हाणे अॻियां टूल जेके हिन में जेका ॿिया ऑप्शन आहिनि पेन टूल जा, अचो त
उन्हनि खे ॾिसूं त उहे कहिड़ा। दोस्तो हिन पेन टूल में जॾहिं तव्हां क्लिक करे बीह रहंदो त ॾिसो हीउ तव्हांखे हिते प्लस माइनस ऐं एंकर पॉइंट जो जा इहे ऑप्शन ॾींदो। हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मूं पेन टूल सां हिकिड़ी लाइन क्रिएट कई, ठीकु आहे, हिन लाइन खे क्रिएट कयो ऐं मूं हिन खे फिल जी बजाए स्ट्रोक ते क्लिक कयो, ब्लैक कलर सिलेक्ट कयो त हीउ ॾिसो हीउ मूंखे हिते पंहिंजी क्रिएट कयल लाइन हीअ स्क्रीन ते नज़र अची रही आहे। हाणे प्लस वारो जेको हिन पेन टूल जे अंदरि जेको ऑप्शन आहे उहो छाजे लाइ आहे, एड एंकर पॉइंट टूल आहे, जिते तव्हांखे प्लस, जॾहिं मूं इहो सिलेक्ट कयो त मुंहिंजे पेन टूल सां गॾु तव्हां ॾिसो पेन टूल सां गॾु प्लस जो निशान बि स्क्रीन ते उन सां गॾु साम्हूं अची रहियो आहे। इन जो कमु छा हूंदो आहे, जेकॾहिं किथे तव्हां का एंकर पॉइंट एड करणु चाहियो, डिज़ाइन कयो था तव्हां ऐं किथे तव्हांजो शेप तव्हांखे लॻे थो हिते सही न आहे, हिते मूंखे हिन में एंकर पॉइंट एड करणु घुरिजे, हिते एंकर पॉइंट एड करणु घुरिजे, त तव्हां उहा उन लाइन जे अंदरि या उन पंहिंजे ड्राइंग कयल कंहिं बि शेप जे अंदरि तव्हां उहो प्लस करे सघो था। एंकर पॉइंट प्लस करण खां पोइ जेकॾहिं मिसाल फ़र्ज़ु कयो मां हिनखे डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी कन्वर्ट सिलेक्टेड एंकर पॉइंट इनटू स्मूथ करे छॾियां जेका, त पोइ ॾिसो हीअ ॾिसो मां हिनखे जॾहिं मथे कयो त हीअ गोलाई में इहा शइ हिते गोलाईअ में तव्हांखे नज़र अची रही हूंदी ऐं हीअ जे हिनखे मूं नाहे कयो कन्वर्ट त हीअ ॾिसो हिन ते इहे तव्हांखे कोनो नज़र अची रहियो आहे ऐं हिते मूंखे जेको आहे हीअ हाणे हैंडल बि अचनि था। इहो जॾहिं मूं छा कयो, हितां पेन टूल सां हिकिड़ी प्लस वारो खणी करे ऐं मूं हुन जा कंहिं बि हिकिड़ी जॻह ते क्लिक कयो, ॾिसो हुते त मूंखे हुते एंकर पॉइंट ठही मिलंदो, ठीकु आहे, ऐं उन एंकर पॉइंट जा हैंडल बि बाद में अची वेंदा। हिकिड़ी मूं सिधी लाइन क्रिएट कई हुई, पर तव्हां ॾिठो त जॾहिं मूं हिन में प्लस वारो ऑप्शन खणी पेन टूल सां ऐं जॾहिं हुते एंकर पॉइंट क्रिएट कया ऐं उन्हनि खे जॾहिं स्मूथ कयो त ॾिसो हिन में हाणे हीअ कर्व हीअ राउंड वारो शेप बि उन लाइन में मां ठाहे सघां थो। त इहो आहे प्लस टूल जो इस्तेमालु। उन खां पोइ आहे माइनस टूल, ठीकु आहे, उन खां माइनस कंदो त उहो एंकर पॉइंट कटे छॾींदो, हितां माइनस कंदो त हेॾां वारो कटे छॾींदो एंकर पॉइंट, हिते माइनस कंदुमि कटिजी वेंदो, बाक़ी वञी बचा ॿ, हिनखे माइनस कंदुमि त वञी बचियो हिकिड़ो एंकर पॉइंट। माइनस टूल जो कमु इहो आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां हिनखे हितां माइनस कयो त उहो हितां वारो राउंड कटिजी वियो, बाक़ी वञी लाइन वञी पाण में जेके बाक़ी बक़ाया हिन जे विच ते हुयो जिन ॿिनि जे विच ते हुयो एंकर पॉइंट जंहिंखे मूं डिलीट कयो त अॻिलिया ॿ एंकर पॉइंट वञी पाण में ऑटोमेटिक उहे जेको आहे ॻंढिजी वेंदा। ऐं प्लस वारे निशान सां हिकिड़ो ॿियो बि तव्हां जेको आहे कमु करे सघो था। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं तव्हां हिते हिकिड़ी ॿी लाइन क्रिएट कई, हाणे तव्हां चओ था बाबा असां हिनखे हिन सां मिलायूं त हिनखे प्लस करे प्लस न कंदव, हिन पेन टूल खणी करे हिनखे वरी वापसि हिते मिलाईंदव न, हे ॾिसो पोइ हीअ ॿई लाइनियूं बि पाण में मिली वेंदियूं, ठीकु आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त असांजा जॾहिं लेटर हेड ठाहींदा आहियूं उन में हिन क़िस्म जी तव्हांखे डिज़ाइन नज़र ई कॾहिं जेको आहे मिलंदी हूंदी। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हीअ हिते क्रिएट कयो लेटर हेड जेको असां ठाहींदा आहियूं, ठीकु आहे, कंहिं बि कंपनी जो लेटर हेड हूंदो आहे न, जॾहिं कंपनी पंहिंजो लेटर वग़ैरह कुझु बि लिखंदी आहे त उहो असां हे पेन टूल जे ज़रिए हिन क़िस्म जो आसानी सां असां शेप क्रिएट करे सघूं था। पेन टूल दोस्तो तमामु अहम टूल आहे जेको तव्हांखे तमामु घणो कमु ईंदो एडोब इलस्ट्रेटर में। हीअ ॾिसो पेन टूल जे ज़रिए तव्हां कंहिं बि क़िस्म जो शेप का बि डिज़ाइन पाण तव्हां क्रिएट करे सघो था। अच्छा, हाणे इन में हिकिड़ो ॿियो बि पेन टूल जे अंदरि हिकिड़ो ऑप्शन आहे, उहो आहे एंकर पॉइंट टूल। ऐं हीअ ॾिसो जेकॾहिं फ़र्ज़ु कयो एंकर पॉइंट टूल जो कमु छा आहे, फ़र्ज़ु कयो मूं हिकिड़ो राउंड ठाहियो, ठीकु आहे दोस्तो, ऐं इहो मूं एंकर पॉइंट टूल खयो, एंकर पॉइंट टूल खणी मूं हिन ते क्लिक कई, हे ॾिसो हीअ शेप हिन तरह जो थी वियो, ठीकु आहे। इहो हिनखे हिन शेप में हुन चेंज करे छॾियो एंकर पॉइंट टूल जे ज़रिए। जेकॾहिं मां हिनखे हिते हिकिड़ो ॿियो राउंड हिते रखां त ईअं समथिंग लाइक तव्हां ॾिसो अखि ॼण त अखि ठही वई, ठीकु आहे न दोस्तो। हीअ जेको एंकर पॉइंट टूल आहे इन जो इस्तेमालु आहे, हिननि खे हितां हीअं करे छॾींदो। हाणे छा थो करे हिन मूंखे ख़बर न आहे, पर इन जो इस्तेमालु इहो आहे। तव्हां जेकॾहिं वाटर ड्रॉप ठाहिणु चाहियो या अखि ठाहिणु चाहियो या हिन क़िस्म जो को शेप ठाहिणु चाहियो त तव्हां हिन एंकर पॉइंट टूल जे ज़रिए तव्हां जेको आहे सो करे सघो था।
फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां हिते हिकिड़ो रेक्टेंगुलर खणां थो ऐं हिकिड़ो पंहिंजो स्क्वायर बॉक्स ठाहियां थो ऐं मां एंकर पॉइंट खणी हितां एंकर पॉइंट टूल खणी हिन ते क्लिक कयां थो त पोइ हीउ ॾिसो हुनखे हू करे थो छॾे उन में ई कन्वर्ट थो करे छॾे जीअं असीं हितां पिया कयूं हिन तां। ठीकु आहे, त इहो हुयो दोस्तो हीअ एंकर पॉइंट टूल जेको तमामु घटि यूज़ थींदो आहे। उन खां पोइ पेन टूल, हीउ ॿियो बि पेन टूल आहे। हिन जे ज़रिए तव्हां जेको आहे कुझु जेकॾहिं ड्राइंग वग़ैरह करणु चाहियो, हीउ तव्हांखे पाण ऑटोमेटिक राउंड में उहो जेको आहे करे ॾींदो तव्हांजी लाइन खे। ठीकु आहे न, हिन जे ज़रिए हीअ बि मां तमामु घटि यूज़ कंदो आहियां। बाद में तव्हां हिनखे बि तव्हां ॾिसी सघो था, सिखी सघो था। उन खां पोइ असां वटि दोस्तो हीउ थो अचे टेक्स्ट टूल, टाइप टूल जेको आहे हीउ टाइप टूल जे ज़रिए तव्हां पंहिंजे डॉक्यूमेंट में, पंहिंजी डिज़ाइनिंग में टाइपोग्राफी कंदव ऐं टाइपिंग जो कमु करे सघंदव। इहो तमामु अहम टूल आहे। तव्हांखे टाइप करिणो आहे, तव्हांजो नालो या कुझु बि कंपनी जो नालो, त तव्हांखे हितां वञी करे टाइप टूल सिलेक्ट करिणो आहे, क्लिक करिणो आहे ऐं मिसाल मां टाइप कयां थो सिंधी कंप्यूटर अकेडमी। ठीकु आहे, यूट्यूब चैनल। ठीकु आहे, कुझु बि या मां हीउ हटाए छॾियो त हीउ टाइप टूल जो इहो इस्तेमालु आहे। तव्हां टाइप टूल जे ज़रिए पंहिंजे डॉक्यूमेंट में, पंहिंजी डिज़ाइन में कुझु बि टाइप करे सघो था। जॾहिं तव्हां हिते टाइप कंदव तव्हांखे हिते मथे मेन्यू में हीउ तव्हांखे फ़ॉन्ट्स जो ऑप्शन ॾींदो। फ़ॉन्ट छा हूंदा आहिनि? फ़ॉन्ट अलॻि अलॻि राइटिंग स्टाइल आहे, उनखे असां चवंदा आहियूं डिज़ाइनिंग में फ़ॉन्ट। ऐं हिते बि तव्हांखे जेको मिलंदो फ़ॉन्ट ई हुन में लिखियलु हूंदो। इन में तव्हां मुख़्तलिफ़ फ़ॉन्ट तव्हांखे लखें क़िस्मनि जा, हज़ारे क़िस्मनि जा दुनिया में फ़ॉन्ट आहिनि। अंग्रेज़ी ॿोली जा अलॻि आहिनि, अरबी ॿोली जा अलॻि आहिनि, सिंधी ॿोली जा अलॻि आहिनि। इन्हनि जा वरी नाला तव्हांखे यादि करणा पवंदा, सम्झो था। उहो जीअं जीअं तव्हां कमु कंदव तव्हांखे नाला यादि थींदा वेंदा। हीउ टाइप टूल जे ज़रिए तव्हां टाइप करे सघो था। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं मिसाल टाइप टूल खणी करे मूं हिते क्लिक करे टाइप टूल खणी हिते जेकॾहिं मां हीअं ड्रैग करे हिते छॾियां त हीउ ॾिसो हिन क़िस्म जो बॉक्स अची वेंदो। हीउ जेको बाय डिफ़ॉल्ट हीउ जेको लिखियो आहे लोरेम इप्सम डॉलर सिट एमिड, हिकिड़ी आहे पंहिंजो हिकिड़ो अहिड़ी हिकिड़ी शइ क्रिएट कयल आहे कि हिकिड़े माण्हू जे पारां जेका तव्हांखे हिते ऑटोमेटिक इहा मिलंदी आहे। उहो अक्सर छा हूंदो आहे त कुझु डिज़ाइनर अहिड़ा हूंदा आहिनि, डिज़ाइन करे पंहिंजो सिर्फ़ु टेम्पलेट उहे अपलोड कंदा आहिनि वेबसाइटुनि ते, जेके ग्राफिक्स डिज़ाइनर आहिनि, त जीअं उन्हनि खे कमु मिले फ्रीलांस। मां त फ्रीलांस कमु कॾहिं न आहे कयो, मां हमेशह मार्केट में ई कमु कयो आहे। त हिननि में तव्हांखे जेको आहे इहो बाय डिफ़ॉल्ट इहा राइटिंग मिलंदी। त ॾिसो पेन टाइप टूल खणी करे जॾहिं मूं सिर्फ़ु हिकिड़ी हिते क्लिक कई त मां जेको बि टाइप कंदुमि उहो हिकिड़ी लाइन जेको आहे उहा उते ई हिकिड़ी लाइन में टाइप थींदो। पर जेकॾहिं मां हिन टाइप टूल तां खणी करे टाइप टूल खे हिते बॉक्स ठाहे ऐं उते छॾींदुमि त मां जेको बि लिखंदुमि उहो हुनजे अंदरि लिखिजंदो, उहो जेको आहे टाइप थींदो वेंदो। ठीकु आहे, जेको बि मां कयां थो टाइप थिए थो। हाणे जॾहिं असीं कॾहिं को मतिलबु एप्लीकेशन वग़ैरह ठाहियूं था या ॿियो कुझु अहिड़ो को कमु ठाहियूं था, को लेटर ठाहियूं था, को सैलरी सर्टिफिकेट ठाहियूं था, लेटर हेड ते कमु करिणो आहे, त पोइ असांखे हीअ ऑप्शन असां यूज़ कंदा आहियूं। असां हिकिड़ो टाइप टूल खणी हिकिड़ो बॉक्स क्रिएट कयो जंहिंमें असां टाइप कंदासीं। उन सां छा थींदो आहे, मां तव्हांखे मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियां थो। फ़र्ज़ु कयो मां वटि हिकिड़ो, मूंखे जेकॾहिं को कंहिं माण्हू जो सैलरी सर्टिफिकेट ठाहिणो आहे, तव्हां MS वर्ड में बि ठाहे सघो था। पर तव्हां हिते बि हिन क़िस्म जो जेकॾहिं को डॉक्यूमेंट ठाहिणो आहे न, त उनजे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो। मां तव्हांखे हिकिड़ो मिनट ॾेखारियां थो। सैलरी सर्टिफिकेट, ठीकु आहे, हीअ आहे। हीउ ॾिसो हीउ मुंहिंजो टाइप टूल सां ई कमु थियल आहे। पर हिते मूं छा कयो आहे, टाइप टूल खणी करे हिकिड़ो बॉक्स क्रिएट कयो आहे। ऐं बॉक्स में ॾिसो हिन क़िस्म जो तव्हां जॾहिं कुझु करणु चाहियो त तव्हांखे बॉक्स करिणो पवंदो। त दोस्तो अॼु जे लाइ इहो असीं इहे जेको आहे टाइप टूल जो सिर्फ़ु हीअ ऑप्शन नंबर 1 डिस्कस कयो आहे। हेठियां हिन में ॿिया बि ऑप्शन आहिनि जेके अॻिली क्लास में कंदासीं। त जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु वीडियो खे लाइक कयो, चैनल सब्सक्राइब कयो लाज़िम। महिरबानी दोस्तो।